बिरिया सिटी लिंक रोड ते निसरत केनाल वटि फुटियन जे वापारियन अली मदद कीरियो, नदीम लहरानी, शाहनवाज बिरोही, मोलाबख्श बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में एसएचओ बिरिया रोड अब्दुल्ला एवान खिलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई 3 कलाक ताईं रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे सख़्त मुश्किलातूं पेश आयूं। इन मौक़े ते मुज़ाहिरीन एसएचओ खे हटाइण जो मुतालबो कंदे ॿुधायो आहे त एसएचओ अब्दुल्ला एवान बिना जवाज़ फुटियन जे वापारियन शोएब आराई, शाकिर आराई, मोलाबख्श, अब्दुल करीम बिरोही ऐं शाकिर कीरो खे गिरफ़्तार करे गरी रिश्वत तलब करे रहियो आहे। इन्हनि ॿुधायो त पुलिस असांखे तंग करे रही आहे, जॾहिं त असांजे ख़िलाफ़ को बि केस दाख़िल थियल न आहे। इन मौक़े ते मुज़ाहिरीन तरफ़ां पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। हिननि आईजी सिंध, डीआईजी शहीद बेनज़ीराबाद, एसएसपी नौशीरो फिरोज समेत वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त एसएचओ बिरिया रोड खे हटाए फौरन इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। ॿिए पासे एसएचओ बिरिया रोड मुज़ाहिरीन वटि पहुची ॻाल्हियुनि बाद गिरफ़्तार कयल वापारियन खे आज़ाद करे धरनो ख़त्म करायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।